ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وسلطاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. سلموا يا قوم بل سلموا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شريف اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हुफ़ाज़े उज़्ज़ाम, बरादराने इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अज़ीज़ों, दोस्तों, मुखा अगले तमाम काफ़ी उलमाए किराम था नूरानी ऐं रूहानी खिताब ॿुधाए मूंखे बि हुकुम आहे त आओ तव्हांजे आॻो कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु कयां। क़ुरान मजीद जी आयत करीमा मूं तव्हां प्यारी जमात जे आॻो तिलावत कई आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ उन्हीअ जो तर्जुमो ऐं कुझु तफ़सीर अव्हांजे आॻो पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके शान हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे
अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दुख ॾाढो थींदो आहे, अॼु बि थिए थो। अवां हिन जॻह ते हिकिड़ो न हज़ारे जलसा ॿुधा। ही जलसा सदाई थींदा आहिनि, साल में कई दफ़ा, ऐं तक़रीबन तव्हां सादा आहियो, सुन्नी आशिक़े रसूल आहियो। अवां हक़ नबी ॾाढे चवंदा हो, पर दुरूद कोन पढ़ंदा हो। दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। जेका शइ ज़रूरी आहे उहा चओ कोन, बाक़ी ॿियनि तव्हां नारनि ते ज़ोर भरींदा हो। मूंखे ॾाढो दुख थींदो आहे इन ॻाल्हि जो। सुन्नीअ जी अलामत ऐं नबी करीम जे मथां सलातो सलाम ऐं दुरूद शरीफ़ आहे। अमी बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे आयत करीमा जी माना ॿुधायो। बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। इन्नल्लज़ीना आमनू, बेशक उन शख्सन जन ईमान आंदो, व अमिलुस सालिहाति, ऐं चङा अमल कयाऊं। जन ईमान भी आंदो ऐं अमल भी चङा कया। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। उन्हनि ईमान आणण वारनि ऐं अमल सालिह करण वारनि जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ो इंतज़ाम फरमाईंदो आहे। उहो कहिड़ो इंतज़ाम आहे? अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो थो त माण्हू जे दिलि में, मुंहिंजे पूरी मख़लूक जे दिलि में, उन्हनि जे लाइ मां रब करीम मुहबत पैदा कंदो आहियां। जेकॾहिं कंहिं ख़ुशकिस्मत खे कि अल्लाह जे नबी, अल्लाह जे रसूल, सहाबी, अहल बैत, मोमिन, सालिह, वली, गौस, कुतुब ऐं दरवेश सां का बि मुहबत आहे त इहो शख़्स वॾो ख़ुशकिस्मत आहे। ऐं इहो ईअं सम्झे त इहो मुंहिंजो कमाल न आहे, मुंहिंजे रब जी महिरबानी आहे जो अल्लाह ताला मुंहिंजे दिलि में पंहिंजे सालिह बानी जी मुहबत पैदा कई आहे। पर उहा मुहबत जेका अल्लाह जे सालिहनि बाननि, ईमान आणण वारनि ऐं नेकी करण वारनि जे लाइ दिलि में कंहिंखे पैदा थींदी आहे, उहा मुहबत रुगो माण्हुनि में न हूंदी आहे, बल्कि अल्लाह पाक जे ॿी मख़लूक में बि हूंदी आहे। जीत, जड़ा, जानवर, नबातात, जमातात, उन्हनि जे दिलि में बि अल्लाह तबारक व तआला सालिहनि जी मुहबत पैदा फरमाईंदो। तव्हांखे ख़बर आहे त ही अॼोको प्रोग्राम तौहीद रिसालत कॉन्फ्रेंस जेका मुनक़िद थी आहे, उहा 3 शख़्सियतुनि जे यादि में मुनक़िद कई वई आहे। आउं चाहियां थो त कुझु न कुझु इन्ही सिलसिले में तव्हांजे हाणे ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कयां। अल्लाह साईं तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, मुंहिंजी बि क़बूल फरमाए। हज़रत इमाम आज़म सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैह ऐं फ़क़ीह अहले सुन्नत आशिक़े रसूल हज़रत अल्लामा व मौलाना साईं क़िबला मशहूर वारा रहमतुल्लाह तआला अलैह, उन्हनि जे यादि में, ॿिन्ही बुज़ुर्गनि जे यादि में ही अॼोकी कॉन्फ्रेंस असांजे मोहतरम मुकर्रम हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ क़ासिमी साहब पंहिंजे महिनत ऐं कोशिश सां सजाई आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इन्ही महिनत जो अजर अज़ीम अता फरमाईंदो। पहिरियां थोरो मां तव्हांखे
इन आयत करीमा के सिलसिले में तफसीर के बारे में कुछ अर्ज किया सभई गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका करीमा में अल्लाह ताला जल जलालु अमल वालो सबका अव्वल ईमान जी गाल कया ईमान जी छाजी दादे चो ईमान माना अकीदो ईमान माना इत्क़ाद पूरे नंबर के अल्लाह ताला फरमाया वा अमिलुस सालिहात जब ईमान आदो ऐं ॿिए नंबर ते वरी उन अमल सालिह कया इन मां ॿुधातो कदीर असांखे सबक़ मिले थो त अल्लाह पाक जे क़ुरान मजीद अहमियत सब खां वधीक अक़ीदे खे ॾिनी आहे जेकॾहिं अक़ीदो दुरुस्त आहे त पोइ अमल बि क़बूल आहे पर जे अक़ीदो सही न आहे त अमल बि क़बूल कोन थींदो छाजे लाइ त आयत करीमा में अव्वल ॻाल्हि इत्क़ाद जी आहे ॿिए नंबर ते ॻाल्हि अमल सालिह जी आहे असां अहले सुन्नत वल जमात खे इन्हीअ जे करे ताक़ीद कंदा आहियूं त पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयो तौहीद जे बारे में रिसालत जे बारे में नबूवत जे बारे में विलायत जे बारे में सिद्दीक़न जे बारे में शहीदन जे बारे में औलिया अल्लाह जे बारे में पंहिंजा एतिक़ाद दुरुस्त कयो जेकॾहिं तव्हांजो अक़ीदो दुरुस्त आहे त इंशाअल्लाह तबारक व तआला अव्हांजी अल्लाह पाक जी ज़ात हर नेकी मंज़ूर फरमाईंदो अल्लाह साईं वटि ताराज़ी आहे पर नंढे ऐं वॾे घणे ऐं थोरण जे तोरण जी न बतायो हिकिड़े पासे किलो ॿिए पासे ॿ किला हिकिड़े पासे मण त ॿिए पासे 4 मण इहे अल्लाह तबारक व तआला तोरींदो न अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो हबीब फरमाए थो इन्नल्लाह ला यंज़ुरु इला अअमालिकुम वला इला सुवरिकुम वलाकिन यंज़ुरु इला निय्यातिकुम मुझे मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अल्लाह पाक जल जलालु अमल वालो न को तव्हांजूं सूरतूं ॾिसंदो आहे न को अल्लाह तबारक व तआला तव्हांजा अमल ॾिसंदो आहे बल्कि अल्लाह ताला जेकॾहिं ॾिसंदो आहे त तव्हांजे नियतुनि ऐं इरादनि खे ॾिसंदो आहे ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अअमालिकुम न को रब तव्हांजी सूरत ॾिसे न को फट फटी खणी बीठो आहे त का ॾाढ़ी कंहिंजी वॾी आहे कंहिंजी नंढी आहे रब करीम ये कोन थो ॾिसे त हिन जे विराड़ ते निशान ठहिया आहिनि या न ठहिया आहिनि हिन गोॾा घसाया आहिनि या न कया आहिनि हिन केतिरी निमाज़ पढ़ी आहे या न पढ़ी आहे अल्लाह ताला जल जलालु अमल वालो फरमाए थो इहे सभु कम कबा भला आहिनि ॾाढ़ी नबी जी सुन्नत आहे निमाज़ूं अल्लाह जा फर्ज़ आहिनि पर उन्हनि सभिनी खे क़बूलियत ऐं मक़बूलियत तॾहिं पवंदी जॾहिं तुंहिंजी नियत में ख़ुलूस ऐं सचाई हूंदी जेकॾहिं नियत वारे पासे खोटो अक़ीदे वारे पासे तो में खलल आहे अक़ीदे जे मामले में तो में ख़राबी आहे अल्लाह ताला खे तुंहिंजे सोणी सूरत ऐं तुंहिंजे ज़ाहिरी अमल जी का बि ज़रूरत काथे त चओ साईं हाफ़िज़ मोहम्मद अकबर तव्हांखे लख खणी बि चवणाईंदो आहे मां अहिड़ो को मिथ कयांव थो चओ त ख़ुदा ताला वटि अक़ीदे जी ज़रूरत आहे छाजी ज़रूरत आहे इम्कान न को सूरत न को तव्हांजे ज़ाहिरी अमल ॾे ख़ुदा ताला ॾिसंदो
वो तव्हांजी सूरत बि नियत जे कढ हुजे, तव्हांजो अमल बि नियत सां मुतसिल हुजे। अमल भलो आहे त बि नियत भली हुजे, जे सूरत भली आहे त बि नियत भली हुजे। पर जे अमल भलो आहे, सूरत भली आहे, पर नियत में खलल आहे, त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब करीम फरमाए थो, तुंहिंजी इबादत, तुंहिंजी सूरत, तुंहिंजो अमल टको बि न लॻे। सवला लफ़्ज़ ॿुधाया। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ हिदाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मती पाए मन में सन्हो कतियो जन्ने तन जो सराफन कोई दाखिल न कयो। नियत में खराबिया, नियत में मदिया, दिखावा, नमूदा, नमाशा, मन का वहवा कराइया, न अल्लाह जे रसूल जी रज़ा जी ज़रूरत आहे, न अल्लाह जे रज़ा जी ज़रूरत आहे, न मुंहिंजा दोस्त जी ख़ुलूस आहे, पर सन्हो कतियो जन कतन चइबो आहे मुंहिंजा दोस्त जी। माण्हू जेको धाॻो ठाहींदा आहिनि, सुठो ठाहींदा आहिनि, पर सुहिणो ख़ूबसूरत करे कतियो वञे, पर मुंहिंजा नतीजो छा आहे त मदिया मदी पाए मन में सन्हो कतियो जन्ने तन जो सराफन तो कोई दाखिल न कयो। पर मोहब्बत पाए मन में रंधा रोड़िया जने। रंधो रोड़ण जो मतिलबु आहे डरण फरण, सनो थुल्लो, घटि वधि, हेठि कचो पको, इहे रंधा। मोहब्बत पाए मन में रंधा रोड़िया जने तन जो सराफन अण तोरियो अघायो। तुंहिंजो अमल अल्लाह ताला तोरींदो ई कोन, पोइ तारा जी रखंदो ई कोन। अल्लाह ताला जल जलालु अमर वारो तुंहिंजे ख़ुलूस ऐं सचाई वारे अमल खे अण तोरियो क़बूल फरमाए छॾींदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात का बरकात इहे कोन ॾिसंदो आहे त तो सुठो कटियो आहे, ख़राब कटियो आहे, घणो कटियो आहे, थोरो कटियो आहे, न। रब ताला फरमाईंदो आहे मां रुॻो ॾिसंदो आहियां त तो बि ख़ुलूस केतिरो आहे, तुंहिंजे एतिक़ाद में सफ़ाई सचाई केतिरी आहे। मुजादा जेके बद मज़हब आहिनि, ज़ाहिरी तरह कई हुननि जा नेक अमल आहिनि जो तूं ॾिसंदे त तूं पाण पिशेमान पियो थींदे त वञी मूंखां तयार वधीक आबिद आहिनि, मूंखां वधीक ज़ाहिद आहिनि। ऐं क़ुर्बान वञा मदीने वारे साईं तां, ग़ैब दान नबी तां 1400 साल अॻे ई ॿुधायो आहे त अहिड़ा थींदा। केड़ा यक़रऊन क़ुरान वला युजाविज़ु तराक़ीहिम। मदीने वाले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो त क़ुरान घणो पढ़ंदा, पर वो अल्लाह जो क़ुरान हिननि जे निड़ीअ खां हेठि कोन लहंदो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जा इहे बि लफ़्ज़ मुबारक आहिनि त उन्हनि जूं निमाज़ूं अवांजे निमाज़ुनि खां घणियूं हूंदियूं, उन्हनि जूं इबादतूं तव्हांजे इबादतुनि खां मथां हूंदियूं। एतिरे क़द्र जो तव्हां हुननि जे इबादतुनि खे ॾिसी शर्मिंदा पिया थींदा त असां त यार कुझु बि कोन था कयूं, हे केॾा आबिद आहिनि। पर मदीने वारो साईं फरमाए थो यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहमु मिन अर्रमियह। इहे दीन मां ईअं निकिरी वेंदा जे तीर शिकार मां निकिरी वेंदो आहे। आर पार गोली लॻाइबी आहे, तीर हणिबो आहे, शिकार मां जमल निकिरंदो आहे, उहा गोली निकिरी परे हली वेंदी आहे, पर एतिरी तेज़ीअ सां निकिरंदी आहे जो गोलीअ खे न को रतु लॻे, न को छेड़ो लॻे, न को मिठो लॻे, उहा साफ़ साफ़ गोली हली वेंदी आहे। त साईं फरमाइनि था यख़रुजु सहमु मिन अर्रमियह। ये शिकार मां तीर ख़ाली निकिरी वञे ऐं शिकार खे मारे विझे, पर तीर ख़ाली निकिरी वञे। मुंहिंजो मदीने वारो साईं फरमाए थो इन्हनि जूं निमाज़ूं, इबादतूं, रोज़ा मां अल्लाह वटि कुझु बि कम जा कोन हूंदा आहिनि। इहे सम्झो त उन्हनि जो दुको बि दाख़िल कोन थींदो आहे। सबबु कहिड़ो?
जो हुनजी का बि नेकी अल्लाह जी ज़ात बदनियती ऐं बद एतक़ादीअ जे करे क़बूल कोन फरमाईंदो अमल भला अमल घणा अमल सुठा कुरान घणो किरात सुठी कसरत सां कुरान पढ़ल पर मुंहिंजो साईं फरमाए थो त भली केॾा बि आदत ज़ाहिद कारी निमाज़ी हुजनि पर हूंदा पक्का बेदीन इय्याकुम व इय्याहुम साईं फरमाए थो ख़बरदार न को तूं उन वटि वञा न को उन्हनि खे पाण वटि अचण ॾिजां न उहे वञण जहिड़ा आहिनि न तो वटि अचण जहिड़ा आहिनि इहे तो वटि ईंदा जीअं पाण ख़राब आहिनि तोखे बि विछू वारो ॾंग हणी ख़राब करे छॾींदा इहो सॼो सारो असांखे सबक़ मिलियो आहे इन्ही मां नतीजो निकिरे थो त मुस्लमान खे पंहिंजो अक़ीदो बहितर रखिणो आहे सभई जो सुभान अल्लाह अल्लाह वटि अहमियत छा खे आहे अमल खे या अक़ीदे खे चई ॿुधायो त पोइ मां अॻिते हलां बाबा छा खे अहमियत आहे सभई छेड़े ताईं चओ छेड़े ताईं चओ इन्नल्लज़ीना आमनू बेशक जन ईमान आंदो ॾिसो अवल ॻाल्हि ईमान जी आहे अक़ीदे जी आहे अल्लाह जे ज़ात जे बारे में बि अक़ीदो बहितर रसूलुल्लाह जे ज़ात जे बारे में भी अक़ीदो बेहतर वो अक़ीदो केड़ो बात के तवाके वाज़े करे बुधाया पर इन्हीं सिलसिले में मुझे एक हदीस पाक याद अचे थी उन्हीं हदीस के मौलाना जलालुद्दीन रूमी पांजे मसनवी शरीफ में भी बयान फरमायो आए मुझे आका जी हदीस कितन किताबन लिखी आ और मौलाना जलालुद्दीन रूमी उनके वरी आसान करे पांजे मसनवी में मिसाल तौर बयान कयो आ ओ आप तो के बुधाया जे मां तो के अंदाजो थी वने त अक़ीदो छा हुंदो हजरत मूसा अलैहिस्सलाम के रदा थक जी गया गलायो सुस्त थी वियो सुभान अल्लाह तो मानो जो कोले आ साहब रात जा बाबा चाहा मेरे चित्र जी गल तौबा सुभान अल्लाह एमा पतले बैठा हन पासल का कबर वहे तो शाबस वाले चावल के वरी भी बैठा हन पर यार ने बकरे मिनट बाद ता जो घणो टाइम कोन तो वठा बाप रात भी 30 तकरीर कया वरी 20 जो कया है हिकड़े दी हमें 30 तकरीर बाप ता के जल्दी तो छया सही रात न सही रात न सबै तो सल्लल्लाहु अलैहि या मूसा अला नबीना अलैहि सलाम रस्ते साथो अचे थकजी पियो नींद तपी वियो अल्लाह ने नबी दिल में सोचो त किथे आराम कया पर आराम एड़ी जाइ ते कया जिथे छाव बरनी हुजे सोची लो ॾिठई त घाटा वण हन उन्हनि जे भर में पाणी जो तलाव आहे ओॾे रुख रखई त इते वण जे हेठां छांव में पंहिंजो ड्रामो भी कंदुसि आराम भी कंदुसि पाणी भी पीअंदुसि कुझु जान ते भी लाहींदुसि गर्मी थी वई आहे पोइ सफ़र खे जारी रखंदुसि इहो ख़्यालु करे हज़रत मूसा जो अचे त मूसा अलैहिस्सलाम खां अॻे ई बकरार वीचारो बकरियूं उते वेहारियो उहो बि पंहिंजे ख़्याल सां वेठो आहे मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमायूं था हजरत मूसा अला नबीना अलैहि सलाम पानी पीतो पंहिंजे जिस्म खे थधो कयो आराम सां वेही रहियो बकरार खे का ख़बर कान्हे का त केरु आयो आहे केरु वियो आहे हुनखे मूसा अलैहि सलाम जे अचण जी ख़बर ई कान पई पंहिंजे मस्ती में धुन में वेठो आहे फिलहाल तो मूसा अलैहि सलाम भी तवज्जो कोन कयो छो तो हू पाण हथो ततो आयो पे पर जब मूसा अलैहि सलाम ठरियो पानी पीतई सवलो थियो उंज मुंज लथी आराम लो कयई ॾिठई त बकरार वेठो आहे पर कुझु बुड़ 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 पंहिंजे ॿोली वेठो करे
अल्लाह जे नबी कन ॾिनो त ॿुधा छा थो चवे अल्लाह जो नबी हुन जो गुफ़्तगू ॿुधी जलाल में अची वियो छा थो चवे बकरा ओ मुंहिंजा मौला तूं वञाए काथे जेकॾहिं मूंखे नज़र अची त तुंहिंजा मेरा कपड़ा धोई आऊं तोखे साफ़ करे ॾियां या अलमीन अकेलो ॼणो आहे सॼो जहान हलाईंदो आहे थकिजी पियो हूंदे जेकॾहिं मुंहिंजे वेझो हुजी त मां तोखे ज़ोर न ॾेई थकु लाहियां या अलमीन ख़बर नाहे तोखे ज़ाल बि कान्हे माउ बि कान्हे औलाद बि कान्हे तोखे मानी केरु बचाए ॾींदो हूंदो ऐं मुंहिंजा मोला जेकॾहिं मुंहिंजे वेझो हुजी त मां छेलो कुही तोखे खारायां शीख पचाए तोखे गोश्त खारायां अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे मुंहिंजा ख़ालिक तुंहिंजे वारनि में जूं पइजी हुजूं उहे जूं बि कॾहिं तोखे साफ़ कयां पर मुखों परे ॾिसण में कोन थो अची मां रुॻो अफ़सोस पियो कयां त जेकर मूंखे नज़र अची हा त मां मुंहिंजा मोला तुंहिंजी ख़िदमत कयां हा लाखण या मुसलमानों सच ॿुधायो ये लफ़्ज़ कुफ्र जा आहिनि या न ॾाढे चओ अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकातो हय्युल क़य्यूम हमेशा जिंदा रहने वालो हमेशा दाइम कायम उन रब करीम जी ज़ात बाबरकात के न का निंड ईंदी आहे न को उजला ईंदी आहे न को थकावट थींदी आहे न को रब करीम के वार आहिनि अल्लाह ताला वारनि खां पाक आहे जून खां पाक आहे कपड़नि खां पाक आहे थकावट खां पाक आहे सभई चओ असांजो अल्लाह तबारक व तआला इन सभिनी लवाज़िमात खां पाक आहे चओ पाक आहे असांखे चवंदा हले देवबंदी महाराज तव्हां मुशरिक हो अवां शिरक कंदा हो तौहीद वारा असां आहियूं मुंहिंजा दोस्तनि जो हिकिड़ो मौलवी आहे मौलवी फज़लुर रहमान गंज मुरादाबादी हे मौलवी फज़लुर रहमान अॼोको न ॿियो हिकिड़ो अॻु में थी गुज़रियो अथनि उन्ही पंहिंजे किताब में लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं मुंहिंजे मुर्शिद जे सूरत में आयो तो मां सुञाणंदो सारस कि अल्लाह ताला मुंहिंजे मुर्शिद जे सूरत में न आयो त मां अल्लाह खे सुञाणंदो थी पियो समझो 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 असांखे मुशरिक चवण वारा शिरक जी फतवा ॾियण वारा असांजे लाइ कुझु न कुझु चवण वारा चवंदा आहिनि तव्हां अल्लाह खे मञींदा ई कोन हो तव्हां रुॻो पीरनि खे मञींदा हो मुंहिंजा दोस्त हिननि जो पीर थो लिखे पियो उहो पीर जो हवालो किताब जो हवालो ही जेको हाणे तव्हांखे किताब असांजे साईं ॿुधायो सदे सिकंदरी मां लिखियो आहे उन्ही में किताब जो नालो बि आहे हवालो बि आहे तशरीह बि आहे अवां इहो किताब पढ़ी कंहिं बि मुखालिफ़त जे आॾो रखी सघो था इंशा अल्लाह ताला ऐं दीन जे दुश्मन खे ताक़त न आहे जो तव्हांखे जवाबु ॾेई सघंदो हे रुॻो ॻाल्हियूं कंदा हल हे रुॻो चवंदा हल मुवाहिद 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 तौहीद हालांकि तौहीद जे ते तारे खां बि वाक़िफ़ न आहिनि तौहीद आहे त अहले सुन्नत वल जमात वटि आहे असांजा मशाइख़ असांजा मुर्शिद त मुंहिंजा दोस्त बाद में वरी असीं वॾा थींदा आहियूं बालग थींदा आहियूं पीर वठंदा आहियूं दस्त बैत कंदा आहियूं पोइ असांखे ज़िक्र फ़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो नसीदा आहिनि पर असां सुन्नी जंहिं घर में ॼमंदा आहियूं असांजी जीजल अंबर जबल गोॾनि ते सुम्हारे असांखे खीर पीआरींदी आहे उन टाइम ते बि अम्मा चवंदी आहे ला इलाहा इल्लल्लाह जंड पीअंदी ही जंडनि जो वारो हो त जंड पीअण महिल बि चवंदी ही ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
तो के खबर ना है ऐसा के सुती ला इलाहा इल्लल्लाह जी पिया छाजी सुतिया चओ ॾाढे त चओ छाजी सुतिया जंहिंखे सुती ला इलाहा इल्लल्लाह जी पिया उनखे तो ताना हणंदो आहे तौहीद नथा ॼाण पिया तौहीद त तव्हां नथा ॼाणो पिया तो तव्हां पीर जे मुंहं में अलाह ठाही वेठा हो असांजो अल्लाह लैस कमिस्लिही शैउन वहुव अस्समीउल बसीर रब जी ज़ात बाबरकात कंहिंजे मिसल कोन्हे को न पीर जे मिसल न नबीअ जे मिसल न रसूल जे मिसल न वलीअ जे मिसल रब जी ज़ात बाबरकात बेमिसल कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद असां मुंहिंजा दोस्त इन अक़ीदे ते लानत मोकिलींदासे असां अहले सुन्नत जो अक़ीदो पाक तू पीर जे सूरत में अलाह खे सुञाणींदो वञा तो अलाह मुहताज आहे जो तो अलाह पीर जी सूरत वठी पोइ तूं सुञाणंदो आहे असांजो अल्लाह मुहताज कोन्हे असां अल्लाह पाक जा मुहताज आहियूं रब करीम जी ज़ात दीदार ज़रूर कराईंदो मोमिननि खे कराईंदो उहो दीदार अहिड़ो हूंदो मदीने वारो साईं फरमाए थो जे चोॾहीं जे चंड खे ॾिसी अव्हां खे शक न हूंदो आहे ऐं पक सां चवंदा हो त चोॾहीं जो चंड आहे क़यामत जे ॾिहाड़े मोमिननि खे जॾहिं दीदार थींदो त मोमिन पक ॼाणंदा त अल्लाह जी ज़ात जो दीदार कीअं हूंदो उन कैफियत जी कंहिंखे ख़बर कान्हे ख़ुदा जो दीदार बेकैफ़ आहे चओ बेकैफ़ माने कैफियत खां सवा कीअं हूंदो कहिड़े नमूने सां हूंदो बस अक़ीदो था त ख़ुदा जो दीदार थींदो कहिड़ी कैफियत में थींदो उन जी कंहिंखे ख़बर कान्हे का हिकिड़ी वरी ॿी चंडी जमात आहे जेका चवे थी त न क़यामत में बि ख़ुदा जो दीदार कोन थींदो ये शिया घर घोटू इन्हनि जे वरी मज़हब ऐं किताबनि में आहे त ख़ुदा जो दीदार दुनिया में त कोन थींदो पर आख़िरत में बि कोन थींदो असां चवंदा आहियूं त अल्लाह जे रसूल फरमायो आहे क़ुरान थो चवे वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िर क़ुरान जी नसख तई आहे अल्लाह ताला फरमाए थो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं मां अल्लाह जो मोमिन दीदार कंदा त हुननि जा मुंहं चेहरा गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवंदा इहो त क़यामत जी ॻाल्हि आहे दुनिया में हिननि अखियुनि सां दीदार कोन थींदो चओ दुनिया में हिननि अखियुनि सां दीदार लेकिन दिल वारी अखियुनि सां ख़ुदा जो दीदार थींदो ऐं अल्लाह जे ॿारनि खे थींदो आहे अॼु जंहिंजी मुंहिंजा दोस्त कॉन्फ्रेंस कई थी हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैह उन्हीं बुजुर्ग फरमायो आहे मूंखे रब्बुल आलमीन जो रूहानी तरह रूहानी अखियुनि सां 70 दफ़ा दीदार नसीब थियो आहे घणा दफ़ा असांजे सिंध जो मशहूर बुजुर्ग हो हज़रत मखदूम मोहम्मद जाफर बूबकाई कहिड़ो आहे मखदूम मोहम्मद जाफर बूबकता जे हेॾे दादू ज़िले में आहिनि सेवण शरीफ़ खां उते बख्तियारपुर शरीफ़ खां उते इहे बूबक अथव मंछुर जे किनारे ते वॾो आलिम हो ऐं इहो हम असर हो मखदूम सरवर नूह जो भरी जायूं मायरूं सदूं सालिहूं माशर जे मैदान में उन्हनि नाज मिलन बाक़ी ॿियनि वीचारनि उजागा अजाया गया हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह का मामूली शइ नाहे असांजा मुर्शिद करीम हज़रत रोज़े थनी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे मलफूज़ात में लिखनि था त मखदूम सरवर नूह सिंध जो गौस हो गौस पाण पंहिंजे लाइ लिखियो त मखदूम सरवर नूह गौसुल वक़्त पंहिंजे वक़्त जो गौस हो कंहिंजे इल्ज़ाम हो
मदरसे में छॾण वियो आहे। मखदूम सदर नूह रहमतुल्लाह अलैह के उस्ताद चयो त बा ये पट्टी या पट्टी फरही मां तो अल्फ बा ता सा लिखी ॾिस इन्ही के मेट हणी सुकाए खणी आ त अखर लिखी जा। अगे त्रेसू कोन हूं किताब घट हा कुरान ही घट हूंदा हा। अॼुकल्ह त मस्जिदूं भरियूं पयूं आहिनि क़ाइदा हूंदा ई कोन हा। उस्ताद हथ सां लिखी ॾींदा। मां हिन फ़क़ीर तव्हांजे आगे वेठो आहियां सॼो कुरान शरीफ़ मूं पटीअ ते लिखी पढ़ियो जेको सबक उस्ताद ॾींदो हो सो लिखाईंदो हो वो पटीअ ते लिखी वो साईं खे यादि करे थी ॿुधाईंदो हुउसि। मुंहिंजा दोस्त अयो अॻियो साहिब मुंहिंजो त कलो कोन ॾेखारियो आहे अॻे ज़माने जो छा हाल हूंदो। उस्ताद मखदूम साईं खे चयो सरवर नूह खे 5 साल जो नंढड़ो आहे अब पट्टी खे मेट हणी आहे सुकाया लिखी ॾिए। साईं काथे मेट बि आहे मदरसे जा शागिर्द हली असां सां अचो असां बि पटियूं मेटण हलूं था इन दरिया वो तूं बि हल असां बि हलूं दरिया ते पटियूं मेटे मोटाई मोटींदासीं। हज़रत सोणो मखदूम सदर नूह 5 सालनि जो वॾा वॾा तालिबनि सां गॾिजी वाह ते दरिया जे कफ ते पुराणा हालनि में दरिया जे किनारे ते पटियूं मेटियो ही नओं मेटण न पई अचेसि। अॻिते पोइते हू हिरल सवलो करे जल्दी मेटे सुकाए विया। साईं जी पट्टी न का सुकी न का मेटी छोकरा मदरसे जा तालिब तो बाबा हली न हल बसी वञई था अबा वे हो सुके न तुंहिंजा वरी के डॉक्टर हो छा। मखदूम साहब रहमतुल्लाह ने अकेलो वेही रहियो पट्टी मेटे सुके त पोइ वञे छोकिरा हलिया विया झकना दरिया जो किनारो आहे कच्चे जो इलाइक़ो आहे अकेलो वेठो आहे हुनखे की खौफ़ थियो अची रोवण आयो अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। मुंहिंजा दोस्त अधीरो 2 मिंट बि कोन गुज़रिया रोवण खां पोइ अञा जो खणी निहारे त दरिया मां साम्हूं हिकिड़ो ॿेड़ो पियो अचे जेको नूरानी ॿेड़ो हुजे अहिड़ो ॿेड़ो न अॻु में हिन ॾिठो हो न को हुयो। हलंदे हलंदे अची मखदूम साहब जे साम्हूं किनारे ते बीठो आहे उन में नूरानी सूरत वारा चंद शख़्स वेठा हा। हिकिड़ो उन्हनि मां लथो उन कीन खे भाकुर में खयो त मुंहिंजा बचड़ा मूंखे सुञाणी थो। साईं मां तोखे कोन थो सुञाण अलाए केरु चई मां तुंहिंजो ॾाॾो आहियां मुंहिंजो ॾाॾो आहे अबू बकर सिद्दीक़ तो मुंहिंजी औलाद सिद्दीक़ी आहे। ओ ॾाॾा तूं मूंखे काॾे थो खणी हले हिन ॿेड़ीअ में 2 जहाननि जो सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह वेठा मुझे महबूब मूंखे मोकिलियो आहे त सरवर नूह खे वठी आ त माथो पट्टी पढ़ायास। इनखे पट्टी माथो पढ़ाया हल नंढड़े बचड़े खे ख़बर सोणे सिद्दीक़ अकबर पंहिंजे झोली में खणी दरिया जे अंदर दाख़िल थी ॿेड़ीअ में वञी सोणे मदीने वारे साईं जाॾो छॾे ख़ुदा जो कसम मदीने वारे जा ग़ुलाम मदीने वारे वटि पढ़ंदा आहिनि। छा ख़्याल आहे इहो अक़ीदो वठी लाइ कोन आई उॾही त कान लॻी थी सिम त कान लॻी थी कंहिं कलर में त कोन फाथो अलाह बचाईंदी जवानी। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो मुसलमान भाइरो हज़रत मखदूम सदर नूह खे मुंहिंजे मदीने वारे साईं पंहिंजे सीने सां लॻायो आहे पंहिंजे रहमत ऐं शफ़क़त वारी पट्टीअ सां पढ़ायो आहे अलिफ बा ता सा जीम हा खा दाल। मुंहिंजा दोस्त रब चवंदो आहे रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। मुंहिंजो मदीने वारो साईं अल्लाह जो शागिर्द आहे पढ़ायला हो जेके अल्लाह पढ़ाईंदो अहिड़ो ॿियो उस्ताद हूंदो कोन वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। मुंहिंजो हबीब आयो किताब ऐं हिकमत सेखारणा। उन मखदूम साहब खे पट्टी जो पढ़ाई रुगो अल्फ बाता पढ़ाई त समूरे जा समूरा इल्म मखदूम साहब खे अची विया। ज़ाहिर में पट्टी हुई
पर ये समझो पूरी कायनात जा इल्म हा जेके मुझे मदीने वाले साईं पंहिंजे गुलाम के पढ़ाए छॾे। मखदूम साहब के दुआ करे पढ़ण के मदरसे हलियो वञे, मदरसे वञे उस्ताद जेको सबक ॾे सो मखदूम साहब के अॻे ही याद जेको किताब पढ़ाए सो अॻे ही पढ़ियल कहे पढ़ाए तो मदीने वाले साईं ॾाढे त चवंदा सब कुछ उनके मुझे हबीब पढ़ाए छो। वो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जमत ही जामा उनके तारीख में लिखियल तो जे रात जाओ रात हुई ऊंदाही नारे वठण जे लाइ कैची छुरी ताकी हथ जात हथ न पई अचे गरीबानो घर ऊंदाही हेडे हथोराणियूं ॾिनो हेडे लभे ही न पई घणी देर खां पोइ मस मस का छुरी बुरी हथ आई साईं जो नाड़ो वढे दागड़ो वधी गयो मखदूम सरवर नूर जॾहिं वॾो थियो अबे अम्मा जे आॾो वेठड़ो आहे ॻाल्हाइण जहिड़ो मस थियो माउ पीउ खे पियो मुंहिंजा बाबा उहा राति इहो घड़ी मूंखे यादि आहे मुंहिंजे ॼमण वारे राति तव्हां नारे वठण जे लाइ पाकी पे ॻोल्ही पर तव्हांखे हथ कान पे आई मूंखे ख़बर ही त पाकी काथे रखियल आहे मां चयो त ॿुधायां त फलाणे ठुल्ह ते पई अथव पर मूंखे हया थियो अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम बि पींघे में ॻाल्हायो हो मां दिलि में चयो त मां बि ॻाल्हाईंदुसि त नबीअ सां बराबरी थी पवंदी इन जे करे नबीअ जे अदब जे करे मां खणी सब्र कयो हो न त ॿुधायां हा त तव्हांखे ॿुधाए सघां हा। इन थोड़ो मूंखे चओ त ॻोल्हणो त पंहिंजे पार्टी में त ॻोल्हे जो असांजे जमात में हिकु न अहिड़ा लखे आहिनि हिकु न चओ लखे काथे चओ हिकु दफ़ो अॻियां था चओ पोयां चओ त लखे अदा इन मखदूम साहब जो मक़ाम को हूंदो या न जागो था मक़ाम हूंदो उन्हीं वक्त जाफर के मखदूम जाफर है जी सही मां अल्लाह बिना कर सबर सुभान अल्लाह मखदूम जाफर आलिम हो जैसे न ला तुदरकुल अबसार कुरान करीम जी नसब छिया हिन अखिर सां तो न ॾिठो तो ॾिठो ज़रूर आहे मां मञा थो तूं वली आहे पर हिन अखिर सां हिन सां माना दिल वारी अखि सां कहिड़ी अखि सां चओ भला ज़ाहिरी अखियुनि सां न इन ज़ाहिरी अखियुनि सां क़यामत में ॾिसबो हिते न मखदूम साहब चओ न अदा मां थो ॾिसां तोखे कहिड़ी ख़बर मां थो चवां त मां ॾिठो आहे मुंहिंजा सोना आलिम अॼुकल्ह जहिड़ा टरू न टरू माना यकदम कुफर जी फतवा यकदम ॿिए खे कहिड़ो आहे भेण तूं हीअं थिए न वो बुधबार हा आलिम हा सम्झंदा हा जमरन हुन चयो त न ॾिसण वारो मां आहियां हिननि सां न हिन खे सां थो ॾिसां त चई भला साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हाणे ॾिसो था कि हाणे बि ॾिसां थो चई भला महिरबानी करे अखियूं त पूरियो हज़रत मखदूम साहब अखियूं खणी पूरियूं चई भला हाणे ॿुधायो हाणे ॾिसो था मखदूम साहब चयो हा हाणे बि ॾिसां थो हाणे बि मखदूम मोहम्मद जाफर जो मुतज़िम माना जेकॾहिं हिननि अखियुनि सां ॾिसो हा ऐं पूरियो हा त कोन ॾिसो हा पर जे हाणे अखियुनि पूर्ण खां पोइ बि ॾिसो था त सुहिणा उहे अखियूं ॿियूं आहिनि जंहिंसां तूं रब जो दीदार थो करीं मखदूम साहब खे ॻाल्हि सम्झ में अची वई उथी बि मखदूम साहब खे भाकुर पातई ऐं चई अबा जे न हुजे हा जाफर त नूह थिए हा काफर इहो जाफर हो
मुखे कुफ्र वारी गाल का बचाए छो मालूम तो ज़ाहिरी सूरत खामो जो रब पाका सभई तो ज़ाहिरी सूरत खामो जो रब वहाँ भी कहता चवंदा साजो रब असांखे पीर जी सूरत में नज़र ईंदो पीर जी शक्ल में आयो त रब खे सुञाणंदासीं जे पीर जी शक्ल में न आयो त न सुञाणंदासीं अल्लाह ताला जी शइ खां पाक आहे अल्लाह पाक जी ज़ाहिरी सूरत खां वारनि खां कपिड़नि खां मानीअ खां थकावट खां पाक आहे मूसा अलैहिस्सलाम चवारे बकरा छा थो चवी याद आहे परे निकली आसे मूसा अलैहिस्सलाम जलाली नबी सभई मूसा गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत मूसा अलैहिस्सलाम उन्हीं बकरा रखे चयो तू तवरो बेवकूफ कुफ्र जा कलमा तो चवी रब करीम के न को थकवा न को रब करीम के कपड़ा न को रब करीम के उंजन का दुख तू के तो चवी त मुझे वेझो आ तवा तो के छेलो कोई कराया तो ये कुफ्र जा कलमा चया मुझा दोस्तो अजीजो ऐं हजरत मूसा उनके यो भी बुधायो मुखे सुञाणी तो अलाए कोन मां मूसा कलीमुल्लाह आया बकरा रचो वन भिड़ा का बचा लेना के देना पड़ गए वठण जे वजह त ॾियणो पइजी वियो मां ते चयो मां रब कहिड़ी जाइ आहे त कावड़ी जो मूसा सचो आहे मुंहिंजी ग़लती आहे मां बकरार हां ए अल्लाह जो नबी आहे इएं चई वठी उथो उथो वठी भॻो जंग ॾे मुंहुं करे चवंदो पियो वञे तौबा तौबा तूं बि चओ तौबा कॾहिं ॾुखी थी लॻे रसूलुल्लाह जी हिकिड़ी हदीस पाक आहे अल्लाह ताला हिकिड़े शख़्स खे क़यामत जे ॾियारे दोज़ख में विझंदो मलाक चवंदा मुंहिंजा मौला न हिन जो को गुनाह हो इबादत कानस पर गुनाह बि कोन होसि ऐं अहिड़े खे तो दोज़ख में मोकिलियो अल्लाह अकबर कबीरा जेको अंगनि में हिकु अंगनि में हिकु उन्हीं का अग में का शय ना है रब त हकीकत में हिकु चओ ॾाढे जो रब हकीकत में हिकु चओ रब कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद नारा लगी है एलची जो हेतिरो मुंहुं थियो समझी वियो त मेरी ही जवान मुंहिंजो कमु न ईंदो हे सुवालनि जा जवाब ॾींदो हाणे डिॼी डिॼी चइसि ॿियो सुवाल अञा आहे इमाम साहब फरमायो सुवाल कर त मां जवाबु ॾियां चए ॿियो सुवाल ही आहे अल्लाह जो मुंहुं काॾे आहे हिकिड़े पासे मुक़ररु कर जाॾे काॾे न चइजां इमाम साहब फरमायो त मां तोखे सुवाल जो जवाबु पोइ ॾींदुसि अवल मुखे मेणबती आणे जो मेणबती मिनटनि में मेणबती अची वई ॿारियो जबल बत्ती मरी रोशन थी इमाम साहब फरमाइस त ऐं एलची ईसाई हिन बत्ती जो मुंहुं काॾे आहे चए नूर आहे नूर जो मुंहुं हिकिड़े पासे न हूंदो आहे जाॾे काॾे हिन जो मुंहुं हूंदो आहे हिकिड़े पासे तयन नथो करे सघे इमाम साहब फरमायो न मुक़रर कर ज़रूर कर हिकिड़ो पासो कर जे थी नथो सघे हे नूर आहे हिन जी रोशनी जाॾे काॾे आहे जे बेवकूफ़ जा पुट हे मेण मां ठही आहे धागे मां ठही आहे माचीस सां भरी आहे पोइ बि नूर आहे हथ लाॾू नूर आहे जेकॾहिं इन जो नूर जाॾे काॾे आहे अल्लाह त हक़ीक़ी नूर आहे
अल्लाह नूरुस समावाति वल अर्द। अल्लाह तबारक व तआला आसमान ऐं ज़मीन खे मुनव्वर करण वारो आहे। मांजे अल्लाह जे ज़ात बाबरकात जी तवज्जो ऐं रुख भी जादे काॾे ईसाई जो वञ बड़ा कम नहीं दिल में जे आखिरी साल आहे इन्हीं में ॿुधाईंदो सां चवंदो त हाणे अलाह सिज थो उभारे चवंदो सां सलाह आहे चवंदो फलाणे खे मारे थो चवंदो सां जीआरे थो चवंदो गर्मी थो आणे चवंदो सां सर्दी कई थो आणे इतने बड़े मुंझी पवंदो हाणे 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 ख़ुदा छा थो करे। इमाम साहब खे चई ॿुधाए आख़िरी सुवाल हाणे हाणे ख़ुदा छा थो करे। इमाम साहब फरमाया तुंहिंजे पीउ जो नौकर कोन आहियां। ॿ सुवाल मूं तोखे सही ॿुधाया तूं मोतबर थो सिचो कुर्सी ते वेठो आहे हेठि लह मूंखे कुर्सी ते वेहा तूं हेठि बीही मूंखां सुवाल कर त जवाब वारो मथे वेहंदो आहे सुवाल वारो हेठि वेहंदो आहे तूं सुवालीअ हेठि वेह ऐं मां कुर्सी ते वेहा देरी काटे के मुसलमान बचा के अच्छी गिरथड़ी का बने रखा इमाम साहब नंढड़े के कुर्सी ते विहारो सामो भी एलची चयो हाणे हाणे खुदा छा थो करे। इमाम साहब फरमायो मुझे अल्लाह जा किरोड़े कम हाणे हाणे करे थो पर हिकिड़ो कम मुझे अल्लाह इहो कयो आहे जो तोखे खुदा कुर्सीअ खां हेठि लाथो आहे मूंखे खुदा कुर्सीअ ते वेहारियो आहे। ईसाई को जिद्दी को न हो फौरन तो चले ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ओ बादशाह तव्हांजो अल्लाह सचो तव्हांजो नबी सचो अवाजो इस्लाम सचो अवाजो अबू हनीफो इमाम आज़म भी सचो। अल्हम्दुलिल्लाह असा के अल्लाह ताला जी फज़ल करम सां अहिड़ो इमाम आज़म मिलियो आहे जंहिं असांखे ख़ुदा जी वहदानियत और तौहीद जो सबक़ ॾिनो आहे। मां दावा सां थो चवां केर बि मैदान में लही अचे पाण खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अहले हदीस सॾाए पाण खे मुंहिंजा जमात मुस्लिमीन सॾाए मूंसां मुनाज़रो करे इमाम आज़म जो हिकिड़ो अक़ीदो क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ साबित करे न त मां थो साबित कयां इमाम आज़म जा सभु मसइला क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ आहिनि। हे बदमज़हब हन बेदीन हन गुमराह हन जंहिंखे मल्ला शेख न हो फशैख़ुहु शैतान जंहिंखे मुर्शिद नाहे तंजो मुर्शिद शैतान आहे। अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमात जा मशाइख़ मुर्शिद कामिल आहिनि। तव्हां सां पीर वारा हो छायो अबा चओ पीर वारा हो असां मुंहिंजा त ठिकरी ते असांजी पाड़ कान्हे का असांजी पाड़ पातार ताईं लॻल आहे असां उन्ही मसलक सां आहियूं इन दीन इंदल्लाहिल इस्लाम उहो दीन जेको अल्लाह वटि इस्लाम दीन आहे उहो असांखे मशाइख़नि सेखारियो आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ इहो क़यामत ताईं हलंदो रहंदो। मोमिननि जो रस्तो वठो कांजो चओ तव्हांजे हिन इलाइक़े में मुंहिंजा दोस्त घणा ई बुज़ुर्ग थिया पर वेझी छक में साईं मशहूर वारो पंहिंजो वटि पाण हो सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा अॾड़ा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मुरीद फ़ख़्रु कंदो आहे मुरीद केरु मुरीद ईअं बड़े छंड छंड पिया चओ पोतो चले पोतो गॾु ईअं सुन चइबो केरु फ़ख़्रु कंदो आहे त मुंहिंजो पीउ ॾिसो छा ॾिसो मुंहिंजो ऐं मुरीद खे फ़ख़्रु करणु घुरिजे। मुर्शिदी त सभु कुझु हूंदो आहे पीर वारा हो बेपीरा हो तो थधा थी आयो पीर वारो ॻाल्हि ॿुधी त मुंहिंजा दोस्त मस्त थी वेंदो आहे। पीर वारा आहियो न बेपीरा त न आहियो न
सबको मुरीद फख्र कंदो आहे त मुंहिंजो पीर करे सघो ईअं न सही अल्लाह अकबर कबीरा हजरत पीर सईं कोट धणी बादशाह सुभान अल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। पीर साहब हरकुंडी शरीफ वारो जो नालो पीर ख्वाजा अब्दुल रहमान जंहिंखे जमात चवंदी हुई भूरल साईं छा चवंदा हुआ ॾाढे त चओ ॾाढे भूरल साईं नालो हो अब्दुल रहमान ओ दरगाह शरीफ ते आयो पीर साईं पादारे जे दरगाह ते हजरत पीर साईं मौजूद जो नालो पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह अलैहि करी उते दरगाह ते हुया उन पीर अब्दुल रहमान साईं को खोसो फकीर हो मुरीद गद हो पीर साईं जे आडो जी वेठा पीर अब्दुल रहमान भी बैठो पीर अब्दुल रहमान जो मुरीद भी बैठो पीर साईं कोट वाला भी बैठा कचहरी वेठे कयो पीर अब्दुल रहमान कामल मस्ती में अची तो चवे पांजे मुरीद के गलाइंदा सराइकी तो तुनी इलाके जी सराइकी बोली ही आखे मेरा फलाना मुकीम फकीर के जी साईं आखे मेरा पीर तो देखे छा चई से ओ मुकीम फकीर के जी साईं देखा मेरा पीर तो देखे वरी दिया पीर के मुकीम मैं तेरे नाल पे हलाइंदा हां मेरा पीर तो देख वरी कंदड़ो हेठ के बैठो आखिरकार क्यों दफो जो बोलते से अरे मैं देखूं क्या खेना हां मेरा पीर तो देख उन अखियों मथे खड़ी पीर के चई सोना मैं देखूं देखा नठा तू भली अपना पीर देख तू भली अपना पीर देख मैं निठा करते तू निठा मुरीद नहीं कहते बाबा असा भाई साईं तू मुर्शिदा देखो गर्जे साईं तू मुर्शिदा हूं मुर्शिद हो मुर्शिद मुंहिंजा दोस्त ईअं न चइजा मुर्शिद हिकिड़ो थींदो आहे हिकिड़े खे ॾिसबो आहे वरी ॿिए खे न ॾिसबो आहे मुर्शिद उहो हूंदो आहे मां छा पे चयो त हमेशह मुरीद फ़ख्र कंदो आहे पीर ते चओ 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 मुरीद कहते फ़ख्र कंदो आहे त मुंहिंजो पीर ॾिसो मुंहिंजो छा ॾिसो कुर्बान वञा सोणे मशहूर नवाज़ था खुदा जो कसम आहे मां उनजे किताब में पढ़ियो आहे सवाने में पढ़ियो आहे संदुल ज़िंदगी जे हवाले में पढ़ियो आहे त माण्हू हमेशह मुरीद पीर ते फ़ख्र कंदा आहिनि पर सदुल मुर्शिद करीम हजरत ख्वाजा पीर मोहम्मद इमामुद्दीन शाह राशिदी फला शरीफ वारा फ़ख्र कंदा हा त जेकर ॾिसणो तो मुंहिंजो मशहूरी ॾिसो पाण फरमाईंदा हा जेकर क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूं इमामुद्दीन खे चयो त तो छा खणी आयो आहे त मां ॿियो को बि अमल पेश कोन कंदुसि मां चवंदुसि मुंहिंजा मौला तुंहिंजे दरगाह में मोहम्मद कासिम मशहूरी खे खणी आयो और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखे चयो त पीर ते त मुरीद फ़ख्र करे पर मुरीद अहिड़ो जो वरी पीर पंहिंजे मुरीद ते फ़ख्र करे अल्लाह करे शर अल्लाह पाक तव्हां असांखे इन अल्लाह जे सालिह माननि जी सोबत नसीब फरमाए इन्हनि जे तरीक़े ते जीआरे इन्हनि जे तरीक़े ते मारे इन खां सवाइ यार कुझु बि कोन अथव नेकी कयो सालिह अमल कयो पर पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयो पोइ सयजअल लहुमुर रहमान वद्दा अन क़रीब अल्लाह ताला इन औलिया अल्लाह जी मोहब्बत सारी रूह ज़मीन जी मोहब्बत दिल में पैदा कंदो आहे तोखे मुबारक हुजे जंहिंजे दिल में अल्लाह वारनि जी मोहब्बत हथ तो मथे खणो माल सां त सही आके लख मुबारकूं हुजनि जो तव्हांजे दिल में औलिया अल्लाह जी मोहब्बत आहे
औलिया कामिलीन जी मोहब्बत जंहिंजे दिल में अल्लाह वारनि जी मोहब्बत इएं सम्झो इहो तव्हांजो कमाल कोन्हे, ख़ुदा तव्हांखे घुरियो आहे जो रब करीम तव्हांजे दिल में मोहब्बत पैदा कई। अल्लाह सही मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो, अवांजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो, असांजे सोणे साईं हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ जी महिनत क़बूल फरमाईंदो, अवांजो वेहण आधी रात वारो मंज़ूर फरमाईंदो। रब कंदो क़यामत जे ॾिहाड़े इहे सालिह माना अॻियां हूंदा, असीं गुनहगारनि जे गॾ हूंदासीं। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा साईं अल्लाह ताला जो पेट मर्दवा अथो, पेट ऐं मथे जो फ़र्क़ु तो सम्झो न सही। अल्लाह वरी मौलवी साहब क़दर दीन रखी आहे, मथे हफ़्ते में कॉन्फ्रेंस भला करी आहे, बाक़ी कसर में ॾींदो साहब। अल्लाह आमीन। दाढ़ी जो वाइदो कर त मां ॻाल्हायां, दाढ़ी जो पक्को वाइदो कर त पोइ थोरो हलां। मरियो थो चढ़े वेंदे दाढ़ी मदीने वारे की मोहब्बत नसीब फरमा, सोने साईं जो इश्क नसीब फरमा, हबीब जे सुन्नत ते अमल की तौफीक अता फरमा, पूरी मोहब्बत खां बचा, सच्ची मोहब्बत नसीब फरमा। मुंहिंजा मौला अॼु जेके आया कंदा बेड़ा पार फरमा, जब जलसो मल्हायो तंहिंजे माल में, ईमान में, दीन में, दुनिया में बरकतूं नसीब फरमा। मुंहिंजा मौला असांखे बार बार मदीने जो दीदार करा, बार बार बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा, बेऔलादनि खे साल औलाद अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा, हिते जेके सवाली आया सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।